टे तलाक वारो जेको मामिलो आहे इन ते काफ़ी मुंझारो रहियो आहे। असां वकीलनि में बि काफ़ी डिस्कशन थींदी आहे, पर आम माण्हू इन ते ॿुॾ तरह जो शिकार हूंदो आहे त जेके ट्रिपल डिवोर्स ॾिबी आहे उहा कीअं ॾिबी आहे, छा हिकु ई टाइम जेकर असां 3 मरतबा प्रोनाउंस कयूं उहा डिवोर्स सॾिबी, या हिकु दफ़ो सिंगल असां लिखी था ॾियूं उहा जेको आहे सो तलाक सॾिबी? बेहतरीन सवाल आहे। एक्चुअली 3 दफ़ा तलाक ॾियणु त थी त वरी बि तलाक ई वई, सही, ठीकु आहे, पर वरी इहो ई मां चवंदसि त तव्हां क़ुर शरीफ़ सां गॾु अगरि शयूं खणी हलो त उन हिसाब सां तलाक लाइ बि हुकुम आहे त अहसन तरीक़े सां ॾिजे। हिकिड़ी तलाक, उन खां पोइ 1 महीने जो टाइम पीरियड, ठीकु आहे, मीन्स के औरत जो हैज़, उन खां पोइ सेकेंड तलाक, सेकेंड हैज़, थर्ड तलाक, थर्ड हैज़, उन खां पोइ उहो उन ते अफेक्टिव आहे। जे अगरि हिकिड़ो मर्द एट टाइम उनखे 3 तलाकूं ॾेई थो छॾे त बज़ाहिर वरी ॻाल्हि उहा ई ईंदी मसलक जे हवाले सां शिहा सुनी या देवबंदी या इहे सभु शयूं उन जे हवाले सां थी वेंदो। पर अगरि एज़ पर लॉ तव्हां हिन खे ॻाल्हि खणी अचो त पोइ बि हुनखे 90 डेज़ जो टाइम पीरियड आहे। भले हिकु दफ़ो लिखी ॾे या 10 दफ़ा लिखी, बेशक छा त हुन जॾहिं 3 दफ़ा जॾहिं हुन इहा तलाक ॾिनी उहा हिकिड़ी तलाक काउंट थींदी, हुनखे 90 डेज़ जो टाइम पीरियड आहे। अगरि इन 90 डेज़ जे टाइम पीरियड में एज़ पर ऑर्बिट्रेशन एक्ट यूसी जे थ्रू अगरि हुननि रिकनसाइल नाहे कयो त इहा तलाक उन औरत ते अफेक्ट थी वेंदी। पर जे इन विच में उहो रिकनसाइल करे वठनि था पिया, रुजू करे था वठनि था पिया, त पोइ इहा हिकिड़ी तलाक काउंट थींदी। पोइ औरत जे मथां 2 तलाक वाजिबु रहंदियूं। बेसिकली दीन जे मुताबिक़ बि एतिरो आहे त तलाक औरत जे लाइ वार्निंग आहे। सही, समझो ना कि ये हिकड़ी वार्निंग मिली चुकी, बाकी हमें 2 वार्निंग अटेम्प्ट। जी, तो बस आप कुछ ऐड करना चाह रही थी, फिर एक सवाल है वो भी मैं ऐड करूंगा इसमें। इन्होंने कहा कि हैज़ हैं 3 हैज़ अगर औरत को होते हैं तो 3 मुद्दत पूरे हो गए इद्दत के। ये उस सूरत में अगर औरत को हैज़ होते हैं, अगर हैज़ नहीं होते तो फिर 90 दिन का पीरियड है, सही, फिर 3 माहवारी वैसे है, और वरना हैज़ 3 काउंट होंगे। अच्छा, एक चले ये वाला सवाल मैं बाद में पूछता हूँ, क्योंकि एक जिक्र ये भी था कि भाई 39 डेज़ की जो है वो इद्दत होती है, ख़ास तौर पे पाकिस्तान तहरीक इंसाफ के जो बानी चेयरमैन उनका जब केस चला था तो ये जिक्र छिड़ा था। लेकिन एक चीज़ जो है वो क्लियर करना चाहेंगे हम कि 90 दिन जो होते हैं वो होते हैं इद्दत के। तो जो डिवोर्स होती है वो इफेक्टिव 90 डेज़ के बाद होगी। अगर 90 डेज़ से पहले इनकी कंसीलेशन हो जाती है तो उसके पास अभी भी 3 डिवोर्स एक्सरसाइज करने का राइट बचता है, ऐसा ही है? सॉरी, इसको 3 हम डिवोर्स इद्दत वर्ड नहीं 2 कहेंगे डिवोर्स जी। तीसरी के बाद तो फिर रुखसत ही रुखसत है। कुरान बहुत साफ कह रहा है तलाक 2 बार है, तीसरी बार फिर रुखसत है। लेकिन या रोक लो सीधे तरीके से या जाने दो। लेकिन तलाक तो इफेक्टिव 90 डेज़ में होगी ना। 90 डेज़ जो 90 डेज़ का मकसद भी यही है कि सुलह का टाइम है। ये अल्लाह ताला ने ये जो पीरियड रखा है इद्दत का, इसका मतलब है कि आपस में बाहिमी रजामंदी हो सकती है, तो एक बार और सोच लें, इस 90 दिन में अगर सुलह हो सकती है तो सुलह करें, ठीक है जी। और आप अगर अपने सवाल में कुछ और ऐड करना चाह रहे हैं तो उस तरीके से भी मैं जवाब दे सकती हूँ। ऐड में ये करना चाह रहा हूँ, सुलह से क्या मुराद है? तलाक दे दी लड़के ने लड़की को, जी, रजई तलाक होती है जिसमें सुलह का मौका होता है। 90 दिन का हमारे पास है टाइम, लेकिन 50वां दिन आ गया, अब उनको आपस में सुलह करनी है, तो सुलह मतलब उन्होंने क्या दोबारा से निकाह करना है? देखिए, दोबारा निकाह करना है। रजई तलाक तब है 90 दिन के अंदर अगर आप कर लेते हैं सुलह जी, तो मुमकिन है, ठीक है, बगैर निकाह के। लेकिन 90 दिन के क्रॉस हो जाते हैं तो फिर आपको दोबारा तजदीद निकाह करना पड़ेगा और नया हक महर देना पड़ेगा। अच्छा, एक कुछ खवातीन खुला लेती हैं, तो खुला के बाद अगर वो 90 डेज़ का दिन भी चला गया, खुला एक डिवोर्स जो है वो इफेक्टिव हो गई, अब अगर वो रिज्वाइन करना चाहें उसी खुला पे भी साइटेशंस मौजूद हैं सुप्रीम कोर्ट्स की। खुला जो है एक बाइन तलाक है और हमारे मुस्लिम पर्सनल लॉ में भी ये चीज़ डिफाइन है। खुला एक बाइन तलाक है, मतलब एक खुला 90 दिन पूरे हो जाते हैं, 91वें दिन के बाद से दोबारा से निकाह करना पड़ेगा। सही, अगर दोबारा रिज्वाइन करना चाहते हैं, और लॉ प्रोवाइड करता है इस चीज़ को कि लड़की को पिछले हस्बैंड से अगर दोबारा तजदीद निकाह करना है तो वो कर सकती है, कोई बार नहीं है। अच्छा, इद्दत पीरियड के दौरान फ़र्ज़ कर लेते हैं कि लड़की का शौहर गुज़र जाता है, फिर जाहिर सी बात है जो मामलात होते हैं वो प्रॉपर्टी शेयर के होते हैं, उसमें क्या प्रोसीजर है, कानून क्या कह रहा है? अगर
90 दिन के अंदर डिवोर्स एक्सरसाइज कर दी, TCS कर दिया या कुछ भी कर दिया, 90 दिन के अंदर वो फौत हो गया, तो वो लड़की बेवा कहलाएगी या फिर एग्जिस्टिंग वाइफ होगी अभी भी उसकी? देखिए, अगर इद्दत का दिन पूरे नहीं होते, जी। 90 दिन से पहले इंतकाल हो जाता है, इसमें भी सुपीरियर कोर्ट के जजमेंट्स मौजूद हैं कि ये मियाँ बीवी के ही रिश्ते में हैं, वो इफेक्टिव नहीं हुई है तलाक, वो उससे विरासत का शेयर भी, विरासत का हिस्सा भी क्लेम करेगी वो हस्बैंड की, अगर कोई जायदाद है तो वो उसकी बीवी ही तस्वुर होगी, बिकॉज के इद्दत से पहले उसका इंतकाल हुआ है। नौरीन केतिरो हिस्सो हूंदो आहे बेवा जो मुड़स जी मिल्कियत में? बेवा जो 1/4 आहे, जे अगरि हुनखे ॿार आहिनि त, जे ॿार न आहिनि इशूलेस आहे त 1/4 थींदो। ऐं माज़रत सां गॾिजी तव्हांजे हिन सवाल खे मां थोरो जी 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 एडिट करणु चाहींदमि त अगरि तलाक थी वञे त उनखे रीजॉइन करे सघिजे थो पियो, वापसि निकाह थी थो सघे। त असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो आहे हलाले जो। जी 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 ठीकु आहे, त असांजो कानून हलाले खे नथो मञे पियो, न असांजे क़ुर शरीफ़ में किथे बि इस्लाम में हलाले बि जे नाहे हवाले सां बेशक। लिखियलु आहे। सो इन करे इहा जेका प्रैक्टिस हले थी पई हुनखे न एक्सेप्ट कयो वञे, जस्ट सिंपली निकाह जे लाइ चयल आहे त तव्हां अगरि रीजॉइन करणु चाहियो था त वापसि सिंपली निकाह थींदो। ऐं रहियो तव्हांजो सवाल हिसे जो, त अगरि औरत इशूलेस आहे, इशूलेस मीन्स की अगरि हुनखे को ॿार न आहे या का पुट जी औलाद न आहे त उनजो हिसो आहे 1/8, ऐं अगरि औलाद अथसि 1/4। सही। अच्छा, जेकर मुड़स खे ॿी शादी करणी आहे त उनजो छा इजाज़त वठणु ज़रूरी आहे? हा, अवल त इजाज़त लाज़मी वठंदो, पर खोड़ वीचारा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे इजाज़त नथी मिले। पहिरियों त इजाज़त जो तरीक़ेकार ॿुधायो, पोइ वरी जेके माण्हू ॾिसनि था उन्हनि खे ॿुधायूं था जेकर इजाज़त न मिले त छा कयो था? न वीचारा उहो ई न चवनि त असां मामा लालू बणिजी विया ऐं इजाज़त नथी मिले पई। 4 शादी बिल्कुलु हुनजो हक़ आहे, बशर्ते 4 खे इक्वल करे हलाइण जो बि मर्द में उहा क्वालिटी ऐं सलाहियत हुजे त। बहरहाल अगरि फर्स्ट वाइफ तव्हांखे इजाज़त नथी ॾिए पई त सेकेंड जे लाइ तव्हां यूनियन काउंसिल ॾे एप्लीकेशन मोकिलियो था पिया, पोइ यूनियन काउंसिल तव्हांजी वाइफ ॾे जस्ट लाइक अ लीगल नोटिस मोकिलींदी आहे, इंटीमेट कंदी आहे, सही परमिशन न वठंदी, इंटीमेट कंदी त बाबा तव्हांजो हस्बैंड ॿी शादी करे थो पियो, तव्हांजो रिएक्शन या तव्हांजो जवाबु या तव्हां अची मुसालिया कयो त अगरि तव्हां ॿिन्हिनि जे विच में कोड़ो तालुकात आहे, को ग्रेवेंस आहे त उहो हॉल कयो वञे। ऐं जे अगरि अॻिलो पंहिंजे ई शौक़ में करे थो, हुन ज़ाल मां बि ख़ुशि आहे, हुनखे बि रखणु चाहे थो, त UC जेका हुनखे परमिशन ॾिए थी पई। जेकर को फ़क़ीर माण्हू नथो वठे परमिशन, ईअं करे थो छॾे ॿी शादी, हा, पोइ उन वीचारे जो छा थींदो? उन वीचारे जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई आहे, त पहिरीं ज़ाल जी परमिशन जे बग़ैर हुन छो कई आहे, FIR 5 साल जी सज़ा विद फाइन। ओहो, 5 साल? जी। अच्छा, पोइ शादी त हुनजी क़ाइमु रहंदी न, 5 साल खणी? हा, शादी क़ाइमु रहंदसि। शादी क़ाइमु रहंदी, पर जेकॾहिं इहा लीगल प्रोसीजर जी भञकड़ी करे थो ऐं परमिशन नथो वठे त पोइ उनजे ख़िलाफ़ पोइ त लाज़मी आहे हुन लाइ कानून जी उनजी डायरेक्ट FIR थींदी? डायरेक्ट FIR। ठीकु आहे। अच्छा, निकाहनामे जी पाण ॻाल्हि कईसीं, हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ज़हन में हुयो, वरी तव्हां खां पुछंदुसि त निकाह जॾहिं थिए थो, निकाहनामो लिखिजी थो वञे, हक़ महर बि पाण फ़र्ज़ु करे था वठूं या शर्तूं उहे तय थी थियूं वञनि, पर बाद में वरी पार्टियुनि खे अहसासु थिए थो यार हक़ महर जेको आहे इहो थोरो लिखायो आहे असां, ऐं हक़ महर खे हाणे असां वधायूं, ऐं उन ते ज़ाल बि एग्री आहे, उन ते मुड़ुस बि एग्री आहे, त पोइ उन में मॉडिफिकेशन कीअं थींदी? बेसिकली हक़ महर इन करे त चयो आहे त सोचे सम्झी लिखो। ठीकु आहे, बाद जी मॉडिफिकेशन इहो आहे त वरी अगरि ॿिन्हिनि जी बाहमी रज़ामंदी आहे त उहे अलॻि सां एग्रीमेंट थी सघे थो, पर निकाह में तब्दीली न थींदी, निकाहनामे में। ठीक है, नौरीन काजी साहिबा, तबस्सुम एजाज साहबा, आप दोनों की बहुत बहुत शुक्रिया।